तव्हांजे पहिरें पई मिलियो पे त बख़ुदा असांजी अञा ताईं बि उमिरि आहे ऐं साईं मुनीर खे पहिरें पवंदो आहे, साईं मुनीर मूंखे पहिरें पवंदो आहे। तव्हां ॾिठो पे छो ऐं साईं मुनीर खे पहिरें कोन पवंदो आहे। साईं मुनीर पैसे वारो आहे, साईं मुनीर उस्ताद आहे, उनखे पहिरें पवंदो। साईं मुनीर मूंखे छो? असां पंहिंजनि उस्तादनि खे इहे पहिरें पवंदा आहियूं जीअं वरी तव्हां असांखे पवंदा आहियो। छो जो असां अंब जो वणु पोखियो आहे, असां बबुर जो वणु कोन पोखियो आहे। बबुर जे वण में कंडा हूंदा आहिनि, असां अंब जो वणु पोखियो आहे जंहिंमें मिठा मेवा आहिनि, रुगो मोहबत अथसि, रुगो छांव अथसि, पथर बि झले, धिका बि झले, पोइ बि हर साल वरियो मेवो ॾे मिठो। तव्हां अंब जा वण थियो, अंब जा वण थियो। बबुर जे वण हेठां केरु बि कोन वेही वेहंदो आहे। मुंहिंजा पुट, मुंहिंजा बाबा बबुर जा वण न थियो, उनमें रुगो कंडा हूंदा आहिनि, छांव बि कान हूंदी आहे, ॾाढी सख़्ती हूंदी अथसि, ॾाढी अकड़ अथसि। ॾिसो न कीअं सिधो ईंदो आहे, सिधो सिधो पियो ईंदो आहे। पर अंब जो वण हीअं छयो बीठो हूंदो आहे। किथे का शाख पकड़े ॾिठो ज्वालिया पुट खणी भितर हणंदा अथसि, कंहिंखे दाह कोन ॾे। वरी आईंदे साल मेवो बीठो। इहे अंब जा वण बणिजो, अदब में अंब जा वण बणिजो। घर में घिड़ो त जहिड़ा तव्हां जन्नत जा के फ़रिश्ता अची वियो हुयो जो माउ पीउ जी दिलि ठरी पए, भेणूं भाइर ठरी पवनि। स्कूल में अचो त उस्ताद जी दिलि ठरी पए। ईअं न थिए त स्कूल में अचो त उस्ताद जे दिलि में बि तव्हांजे लाइ पेशेमानी थिए ऐं नाराज़गी थिए, ऐं घर में वञो त माउ पीउ चवे त ख़ैर सां निकिरे वञे, होटल ते वञी वीसीआर ॾिसे वञी रही मवालियुनि सां गॾिजे त जान छुटे। छो जो हिते जेसिताईं घर में वेठो हूंदो त पाइताल मचाए वेठो हूंदो। उन करे अदब सां बाबा मोहबत रखो, वॾनि जो अदब करियो। वॾनि सां वॾे में वॾी ॻाल्हि, तव्हांजा वालदेन जिन जिन जा ज़िंदा आहिनि, ख़ुदा जो कसम तव्हांजे घर में हज, निमाज़ूं, रोज़ा, जन्नत जा घर में वेठी अथव। इन्हनि खे राज़ी करियो, जन्नत तव्हांजो इंतज़ारु कंदी, तव्हांखे जन्नत जी ज़रूरत कान्हे। माउ पीउ जो अदब करियो, भाउ पीउ जे वेझा थियो। इन अदब जे फैक्टर खे वठी माउ पीउ जा क़दम चुमो, ख़ुदा जो क़दम दुनिया तव्हांजा क़दम चुमंदी। माउ पीउ खे धिका खारायव, दुनिया तव्हांखे धिका हणंदी। इहो ॿुधी छॾियो। छो जो जॾहिं नेगेटिव ख़्यालात पैदा थींदा आहिनि, चिड़चिड़ो पैदा थींदो आहे, त माण्हू पहिरीं बेदबी घर में करणु शुरू कंदो आहे। ख़ुदा जो वास्तो अथव, घर में माउ पीउ सां कॾहिं तेज़ थी न ॻाल्हायो। घर में माउ पीउ सां तव्हां अलाह जे ज़ात खां दुआ आहे त जेको ॻाल्हायोसीं ऐं तव्हां ॿुधो, अॼु ॻाल्हायोसीं अदब ते। नेक्स्ट टाइम वरी ईंदासीं, को ॿियो पार्ट हूंदो नेगेटिव पॉज़िटिव थिंकिंग जो। अॼु त हिकिड़ो नंढो कंपो नंढो अदब, कलाक थी वियो हुयो, सम्झा थो साईं हिते कलाक लॻी वियो जहिड़ो। त नेक्स्ट टाइम वरी कंहिं ॿिए ते ॻाल्हाईंदासीं। अलाह साईं असांखे सभिनी खे, मूंखे तव्हां सां गॾु बाअदब बाअमल सालिह सोबत वारो बनाए। अलाह साईं तव्हांजी ज़िंदगी में ख़ुशियूं पखेड़े ऐं तव्हां बि ॿियनि जे लाइ ख़ुशियूं पखेड़ियो। अलाह जे अवाम नास जी ख़िदमत करियो, ॿियनि जे लाइ आसानियूं पैदा करियो। रब जी ज़ात तव्हांजे लाइ आसानियूं पैदा कंदी। वमा अलैना इल्ला अल बलाग।